नाज़रीन हेडलाइन अहम खबर DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो त नोशकी ऐं पंजगोर में सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जा हमला नाकाम बणाए छॾिया आहिनि। अवांखे अहम खबर ॾेई रहिया आहियूं। हुन चयो त हमला नाकाम बणाइण दौरान पाक फौज जा 4 जवान बि शहीद थिया आहिनि, जॾहिं त 13 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। संदसि चवणु हो त नोशकी ऐं पंजगोर में ऑपरेशन दौरान 13 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। इलाक़े में ऑपरेशन जारी आहे। अहम खबर अवांखे ॾेई रहिया आहियूं। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त नोशकी ऐं पंजगोर में सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जा हमला नाकाम बणाए छॾिया आहिनि। हुन चयो आहे त हमला नाकाम बणाइण दौरान पाक फौज जा 4 जवान बि शहीद थिया आहिनि, जॾहिं त 13 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। अवांखे अहम खबर ॾियूं पिया। संदसि चवणु हो त नोशकी ऐं पंजगोर में ऑपरेशन दौरान 13 दहशतगर्द मारिजी विया आहिनि, जॾहिं त इलाक़े में ऑपरेशन जारी आहे।